मक़सूदो रिंद ऐं भरपासे में बसरनि जो रोंबो शुरू थींदे ई सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि टंडो मोहम्मद खान, टंडो आदम, मातली, उमरकोट ऐं ॿियनि इलाइक़नि मां पोरियतुनि जी वॾी तादाद मक़सूदो रिंद ॾांहुं रुख़ कयो आहे। पोरियतुनि ॻोठ बाझे रिंद भरिसां झूपड़ियूं ठाहे पंहिंजा अजा अॾे वरिता आहिनि। हर साल बसरनि जी रोंभाई करण सांगे मक़सूदो रिंद में ईंदड़ पोरियतुनि असांजे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद रिंद सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियूं। नाज़रीन, असां मौजूदु आहियूं मक़सूदो भरिसां, जिते जेको सो ॻोठ बाझी रिंद में मुख़्तलिफ़ शहरनि खां टंडो आदम, टंडो मोहम्मद खान खां जेका रोज़गारी लाइ समय जे तइदाद में जेको सो कोल्ही बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ रोंबे लाइ आया आहिनि। ऐं अचो त उन्हनि खां न्यूज़ वठूं उन्हनि जो छा चवणु आहे। बाबा टंडे आदम आया आहियूं ऐं मक़सूद रिंद मज़ूरी पिया करियूं। लेबर आऊं जमादार आहियां ऐं सुठी मज़ूरी करियूं था। पोखियूं बसर पिया मज़ूरी करे जाम कमाए पोइ वञूं था ॻोठ। हींअर ई रुंबो करियूं पिया जाम। रुंबो साईं 5000 आहे, 5000 आहे, 6000 ताईं हले पियो। बाबा लेबर में साईं 20-25 माण्हू आहिनि। 4 एकड़ 5 एकड़ पोखियो वञो। लेबर मूं वटि माना घटि में घटि कोन्हे 200 माण्हू आहिनि। घणी लेबर, घणो रोंबो माना 60 एकड़ रोज़ कंदा आहियूं असीं रोंबो। हा जी हा। रोज़ी असांखे गंज मिले 550 5,5000 रुपया असांखे माना एकड़ जे पोयां फी मिले थी। मक़सूद रिंद जे शहर में आयासीं, ॻोठ में असांखे सभिनि सहारो ॾिनो। असां मज़ूरी सुठे नमूने खां मज़ूरी पिया कयूं। रोज़ी पाणखे ग़रीबनि खे सुठी तमामु मिले पई। खाऊं पीऊं पिया। रुंबो असां 5,500 रुपया एकड़ था वेरियूं। 60-70 एकड़ असां वेर कंदा आहियूं हर साल। ॿिए पासां हुतां हिते सहारे गुज़र सहारे हिते माण्हू गंज अची वियो, हुते लहनि परदेसी कयूं अचनि, रोज़ी कयो, वरी पंहिंजो लॾियो हलिया वञनि था। 6000 रुपया एकड़ वेरींदा आहियूं। हा, रोज़ी सुठी 4 एकड़ रोज़ कढंदा आहियूं। सम्झे बा। टंडो मोहम्मद खान खां आया आहियूं। टंडो मोहम्मद खान मां आया आहियूं। हिते असांखे 6000 रुपया एकड़ मिलंदो आहे। मानी बानी खाराईंदा आहिनि। 2 टाइम चांहि पीआरींदा आहिनि। मज़ूरी सुठी थी वई। टंडो मोहम्मद खान मां आयल आहियूं। हिते सुठी थी मज़ूरी थी वञे। माशाल्लाह असांजो अॼु रोंबो पियो थिए। हिते 2.5 एकड़ ज़मीन आहे। 6000 रुपया एकड़ रोंबो पियो थिए। हिते असांजो रोंबो पियो थिए अॼु माशाल्लाह। ॾिसूं बसरनि जो रेट अलाए छा थींदो, अलाए छा न थींदो। ॾिसो इहो चवणु आहे त असां जेको आहे सो रोज़गारी लाइ हिते असांखे तमामु सुठी हिते रोज़गारी मिले थी। ऐं जेको आहे सो 5000 खां 6000 ताईं असां जेको फी एकड़ रोंबो कंदा आहियूं। साथी रिपोर्ट सां गॾु ख़ैर मोहम्मद रिंद, मक़सूदो रिंद।